सबका बखन बासे का जे ते जात जी जुम्बश नाए जा मूसी अले सा जा जी मिठो न करे। मोहतरम सराय कुर्बान ख्वार साहब, साईं असगर शाह साहब, सतार अकड़ो साहब, मुजफ्फर भुट्टो स्टेज ते वेठल मुंहिंजा दोस्तों ऐं साथियों, पिंडाल में वेठल मुंहिंजा साथियों, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सही। अजो कोई प्रोग्राम जो गेरेले वाले दोस्तन रखियो आहे उन्हनि साथियुनि जे लाइ आहे जेके हिन स्टेज MI ISI ऐं फौजियुनि जा टार्चर सही पोइ पंहिंजे फिक्र ऐं नज़रियाती तौर ते साईं जीएम साईं सां लाॻियापियल आहिनि। अॼु बि उहा साॻी ॻाल्हि जेका कल्ह कंदा हुआ सिंधु देश जी, सिंध जी आज़ादी जी, उहा ई ॻाल्हि कनि था। इश्क ईमान सलामत खणी आया आहिनि, असांखे मुबारक पेश बात था चऊं। तो दोस्तों ही दौर ऐं ही वक़्तु हाणे असांजे तव्हांजे लाइ पंहिंजे वसीला, पंहिंजो वतन, पंहिंजी धरती खे बचाइण जो वक़्तु आहे। जेकॾहिं न हिन दौर में बि असां मज़ाहिमत ऐं वेड़ न कई त पोइ जे कंहिं शाइर चयो त पोइ असांजा 7 नसुल जेके सूरनि में हूंदा, असांजी क़ौम, असांजा वसीला ई पंजाब ऐं पठान खायो पिया वञनि। उन जे लाइ जेको 20 तारीख़ ते सद आहे, 20 फरवरी ते, जंहिंजी जीअं क़ौमी महाज बि हिमायत कई आहे, तव्हां मां सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त तव्हां बि उनजी हिमायत कंदे ऐं इहो वचन ऐं इहो अहद कयो त जेको उन पठान ऐं पंजाब जे लाइ जेतिरी जदोजहद करे सघे थो, जंहिंखे जेतिरी कुवत ऐं ताक़त आहे, जेको पठान ऐं पंजाबी खे गोली हणी सघे थो त गोली हणे, जेको उनखे धिको ॾेई सघे थो त धिको हणे, जेको उनखे बूंदो ॾेई सघे थो त बूंदो ॾे, जेको उनखे थुक हणी सघे थो त थुक हणे। पर इहा बि मुनाफ़िकी लिख बि जेको गोली हलाए सघे थो ऐं उहो उनखे धिको ॾे त न। ही दौर हाणे वेहण जो दौर आहे ऐं अचो असां हिन गहरेले शहर में इहो वचन था कयूं ऐं इहो अहद था कयूं त पहिरियों सिर असां अॻुवाननि जा कटबा, पोइ असांजे कारकुननि ऐं क़ौम जा हूंदा। त ही जेको दौर आहे हाणे, ही बाबा असां थोरे सारनि सिंधी माण्हू अमां सभु शाहिद आहियो, गेरेले वासी सभु शाहिद आहियो, सॼी क़ौम रोडनि ते निकिरी पई। बाबा पन्नो आकिल फौजी छावनी न खपे, उहा न ठहे, वॾो ज़ुल्म ऐं जबर आहे। छा थियो? उन्हनि पन्नो आकिल फौजी छावनी ठाहे छॾी, अवां जे लखनि जा मुज़ाहिरा काॾे विया? असां सभी सिंधी क़ौम मुज़ाहिरा कया, धरना आया त बाबा थल केनाल न खपे, उहो ठहे थो पियो। छा थियो? कुझु कोन थियो। ताक़त जी ॿोली सां सम्झंदी आहे, उन जे लाइ हुननि वटि हथियार आहे। तव्हां बि हथियार बंदि जदोजहद कयो, उन सां वेड़ कयो, मरण ऐं मारण लाइ तयारु थियो। बाक़ी तारीख़ में मूंखे कॾहिं अहिड़ी का बि क़ौम, को वतन जा अहिड़ी तारीख़ नज़र नथी अचे जेका वेड़ खां सवाइ, हथियार बंदि जदोजहद खां सवाइ को वतन आज़ादु थो हुजे। त ही असांजे लाइ ऐं तव्हां जे लाइ के फ़रिश्ता मथां लही कोन ईंदा जेका तव्हां सिंधी माण्हुनि जी असांजी मदद कंदा, हिन पंजाबियुनि खां, हिन फौजियुनि खां ऐं पठाननि खां आज़ादी वठी ॾींदा। उन जे लाइ फ़रिश्तो बि तव्हांखे थियणो आहे, होशू बि तव्हांखे थियणो आहे, हेमू बि तव्हांखे थियणो आहे, साईं जीएम साहिब बि तव्हांखे थियणो आहे, शहीद सभी लाइ बि तव्हांखे थियणो आहे। वतन जी आज़ादी लाइ सिर कपाइण जे लाइ लाइन लॻायो, इंशाअल्लाह वतन ज़रूरु आज़ाद थींदो। त ही जेको 20 तारीख़ जो सद आहे, इहो अॼु वचन कयो, हथ खणी वचन कयो, तव्हां हुन में जिदोजहद में शामिल हूंदो, जेका जेतिरी ताक़त हूंदी उन हर ताक़त कंदो। बाक़ी ही शाही सैयद जी चवे थो त बाबा कराची पठाननि जो शहर आहे, हूंदो ऐं रहंदो। त असां हुनखे ॿुधाइण था चाहियूं उन सभिनी पठाननि खे त 20 तारीख़ खां पोइ ख़बर पइजी वेंदी त सिंध सिंधियुनि जी आहे या अवां जी आहे, भगोड़े न पंजाबियुनि जी आहे। न, उन जे लाइ अवां सिर तरी ते रखी वतन जी आज़ादी लाइ जिदोजहद कयो ऐं जेको गोली थो हलाए उहो गोली ज़रूरु हलाए। महिरबानी तव्हांजो। जीअं साईं जी।